मूं सम्झो हुयो त जाबिर मुंहिंजे ख़ौफ़ खां कंहिं बिर में लिकी वियो हूंदो, पर हुनजी हेतिरी जुरत जो हुन तव्हां ते हमलो कयो आहे। बाबा साईं, हिन वक़्तु जाबिरा जो भाउ मौला बाबा हू होश में ना है बाबा। मां सम्झां थो त हिकु ॿियो भेरो अकबर खान जे ॻोठ जे मथां हमलो करणो पवंदो ऐं उते ई वञी ने जाबिर जो कमु तमामु करणो पवंदो। सोट, असांखे हुनजे ॻोठ मथां हमलो करण जी का बि ज़रूरत न आहे, बल्कि हाणे हू असां मथां हमलो कंदो। असांखे उनजी तयारी करणु घुर्जे। जॾहिं मां तव्हां सभिनी खे इहो चयो हो त होशियारी सां रहो, पोइ बि एॾी लापरवाही छो? जाबिर तव्हांजे हथनि मां निकिरी वियो, हालांकि हू तव्हांजे हथनि ताईं पहुची वियो। बाबा साईं, असां त शहर पे वियासीं, असांखे इहा ख़बर न हुई त जाबिर असांजे मथां ओचितो हमलो कंदो। ॻोठ में हुजो या ॻोठ खां ॿाहिरि, हर वक़्तु तव्हां पंहिंजूं अखियूं खुलियल रखो। जाबिर तव्हांखे किथे बि नज़र अचे त ज़िंदा वापसि न वञे, हुनजो लाश मुंहिंजे साम्हूं खणी अचिजो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।